दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर प्रोग्राम जो रोज़ानी बुनियाद ते हूंदो आहे प्रोग्राम सियासी कचहरी सियासी कचहरी में मौज़ू होंदो आहे जेको रोज़ा अॼोकी अख़बारूं साथियूं लिखनि उन सिलसिले में अॼु जेका सूरत हाल आहे जेका अख़बारनि जी लीड ऐं सुपर लीड ख़बरूं आहिनि ऐं उन्हनि ते पाण तबसरो कंदासीं ऐं असां गॾु मेहमान दोस्त मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी तज़ीलगार मज़हर ख़ासकरी साहब मलिका चऊं था। अॼोको ॾींहुं सूमर जो ॾींहुं आहे 30 अगस्त 2021 जो ॾींहुं ऐं अॼु धुआंधार ख़बरूं हुन जे अख़बारनि में ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार जी लीड ख़बर आहे त इस्लामाबाद ॾांहुं मार्च जो ऐलान नाइलनि खे भॼाइणो पवंदो इनकलाब खां सवाइ ॿी वाट नाहे। PTM थी चए असांजी फ़ौज सियासत में मदाख़लत करे थी त उहा आइन जी ख़िलाफ़वर्जी आहे। असां आइन ते क़ाइमु आहियूं, हर कंहिंखे पंहिंजे हलफ़ ते क़ाइमु रहणु घुरिजे। फज़ल रहमान ॾाढी धुआंधार तकरीर कई अथई। वरी हेठां टे कालम ख़बर आहे मोहतरम बिलावल भुट्टो साहिब जी त दोस्तनि धोखो ॾिनो हुकूमत खां निजात लाइ जाला काफ़ी आहिनि। PP अकेले सिर तहरीक हलाईंदी बिलावल भुट्टो। छा था सोचो सूरत हाल खे हेॾां वरी मुफ़्ता इस्माइल खे पहुचाए वरितो आहे शहबाज़ नवाज़ शरीफ़ जो बयान जी पास इताई अहम आहे जंहिंमें चयो हीउ 40 लख न पर 22 करोड़ माण्हुनि जो मुल्क आहे। वक़्तु ज़ाया करण बजाए हाणे फ़ैसिलो करे वठो। ये वतन तुम्हारा है हम हैं खामखा उसमें। ये वतन तुम्हारा है हम हैं खामखा उसमें। इहो शेर चई मां लिखंदे ऐं मां लॻे थो त मुल्क कुझु लख माण्हुनि लाइ ठहियो आहे। किथां नवाज़ शरीफ़ जो बयान आहे, PTM जो आहे, बिलावल भुट्टे जो आहे। इन सॼी सूरत हाल खे किथां ॾिनो? सॼी सूरत हाल कुर्सीअ जे जहिड़े जी आहे ऐं हिकु तरफ़ इहे ई सियासी अॻुवान जा सियासी रहनुमा सियासी पार्टियुनि जा सरबराह इनकलाब जी ॻाल्हि था कनि जेका खिल जोगी ॻाल्हि आहे। नवाज़ शरीफ़ जो माज़ी शायदि आहे त नवाज़ शरीफ़ वक़्त जे आमिर ज़ियाव जी ईअं खणी चयो त पैदावार आहे ऐं पाकिस्तान में तक़रीबन जेके पूरा इक़्तिदार में रहिया आहिनि उहे सभु जेको आहे आमिर ते पैदावार आहे। भुट्टो आमिर ते पैदावार रहियो पर आख़िर में हीअं त चङु कमु थो करे न। हींअर चङे कमु करण जी इहा थी वरी ॻाल्हि हिकिड़ी ॿिए तरफ़ वञे थी त जॾहिं इक़्तिदार मिले थो त उन वक़्तु चङो कमु विसरी थो वञे। इक़्तिदार खसिजे थो त चङो कमु यादि थो अची वञे। इहो ई नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म हो, बलोचिस्तान में वियो हो त अख्तर मिंगल जे पीउ अताउल्ला मिंगल लाइव प्रेस कॉन्फ्रेंस में हुनखे चयो त हीउ पाकिस्तान न पर पंजाबिस्तान आहे। हीउ मुल्क पंजाबियुनि लाइ ठहियो आहे, सिंधियुनि बलोचनि ऐं ॿियनि क़ौमुनि लाइ नाहे ठहियो। त हू नवाज़ शरीफ़ इहो ई वज़ीर आज़म हो नवाज़ शरीफ़ चयोसि न ईअं न आहे, हीउ मुल्क असां सभिनि जो गॾियल ठहियल आहे। वरी उहो नवाज़ शरीफ़ अॼु ॿियो मौक़िफ़ थो ॾिए। ॻाल्हि आहे त पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रहण जी। जेकॾहिं हींअर मौक़िफ़ इहो थो थिए त इक़्तिदार में अचण महिल बि क़ाइमु रहे, इलेक्शन में बीहण महिल बि क़ाइमु रहे, डील करे वरी इक़्तिदार वठणु माना जेके असां आम माण्हू उन में मां बि शामिलु आहियां, तव्हां बि शामिलु हो, सभु शामिलु हूं। उन्हनि सां जेके धोखा कया था वञनि जा उन्हनि खे जेके इनकलाब जूं ॻाल्हियूं ॾेखारे त उहा इनकलाब ईंदो हिन मुल्क में। इनकलाब त अचे कोन, कुर्सी वठी वरी उन्हनि माण्हुनि खे विकियो थो वञे। कराची में PTM पावर छो थो वारो करे PTM कराची में PTM हिकिड़ो सियासी इतिहाद आहे ऐं हुन में 11 खां 13 जेको आहे सो पार्लियामेंटी सियासत कंदड़ पार्टियूं, उन में पीपल्स पार्टी ऐं ANP हुननि खां अलॻि थी वई त बाक़ी 11 पार्टियूं त आहिनि, उन्हनि जा पंहिंजा पंहिंजा वजूद आहिनि। उहे वॾियूं ईअं खणी चइजे त पीपल्स पार्टीअ खां वॾी पार्टियूं आहिनि। भले पीपल्स पार्टी पाण खे वॾी पार्टी सम्झे पर नून लीग पीपल्स पार्टीअ खां वॾी पार्टी आहे। उनजो सबबु इहो आहे त पंजाब वॾो सूबो आहे ऐं हिन वक़्तु बि नून लीग वटि हिन खां PP खां घणियूं सीटूं आहिनि ऐं JU आहे अवामी हवाले सां जा माण्हुनि में मक़बूलियत जे हवाले सां जा JU आहे जो जेको तनज़ीमी नेटवर्क आहे उहो पीपल्स पार्टीअ खां मज़बूत आहे। पीपल्स पार्टीअ में तनज़ीमी नेटवर्क ई कोन्हे। ख़बर कान्हे त हाणे बिलावल पंहिंजे हुन हिसाब सां थो चए त हुनखे जेको लिखी था ॾियनि ऐं सलाहकार हाणे हुन सलाहकार आहे म्या सूमरो साहिबु जंहिं पंहिंजे लाड़काणे वारी सीट MP जी हाराई। लाड़काणे में पीपल्स पार्टीअ खे शिकस्त मिलण जो तसवर ई कान्हे। हाणे उहो सलाहकार जेको आहे बिलावल खे हलाईंदो त इहा सूरत हाल हूंदी। ऐं बाक़ी जेको
ही अनोखो सम्झो कारनामो हो। हिक तरफ़ PDM जो कराचीअ में जलसो हो, हिननि वरी तेज़ियतूं करण जे बहाने तेज़ियतूं करणु निकिरबो आहे, केर बि निकिरे, अॻवान निकिरे, चेयरमैन निकिरे, वज़ीर आला निकिरे, वज़ीर आज़म निकिरे, उहो जलसनि जुलूसनि खे ख़िताब कंदो आहे। माना हिकिड़ो अनोखो सियासत में किरदारु अदा कयो अथनि ऐं इंतिहाई घटिया जंहिंखे चइजे इहो अमल आहे त तव्हांखे जेकॾहिं तहज़ियतूं करणियूं आहिनि त तहज़ियतुनि करण लाइ हिकिड़ो ॿ ॾींहं तहज़ियतूं करे वरी जे तव्हांखे जलसा करणा आहिनि त उन जो अनाउंस कंदा हुआ खेरपुर में जलसो करिणो आहे, नवाबशाह में करिणो आहे, सखर में करिणो आहे, किथे उन्हनि खे केरु पियो झले, पर अमल ख़राबु आहे त माना तहज़ियतुनि जे अहिड़ में जलसा माना ही PDM खे करे ॾेखारणु पिया चाहिनि त तव्हां खां सवाइ असांजी बि इहा जेको आहे हैसियत आहे, जा जेकॾहिं PDM जी जीअं ख़बर लॻे तीअं बिलावल जी ख़बर लॻे। रोज़ानी पंहिंजी अख़बार जी वरी जेका सुपर लीड आहे उहा बि ॾाढी अहम आहे। अफ़गानिस्तान में छोकिरियुनि खे पढ़ण जी इजाज़त, को एजुकेशन ते पाबंदी, एयरपोर्ट हमले में अमरीकी हुआ आहिनि त लाश किथे आहिनि। अफ़गानिस्तान जे हामिदगर्ज़ एयरपोर्ट वेझो हिकु वधीक रॉकेट हमले में 4 ॼणा मारिजी विया। अमेरिका जो काबुल में हिकु ॿियो ड्रोन हमलो, दाइश जे मुबैना अफ़गानी बमबार मारिजी वियो आहे। हीअ छा पिया कनि तालिबान जा चवनि पिया त नवां आहिनि, हाणे वरी जेको आहे सो नियाणियुनि खे तालीम इजाज़त ॾियनि, को एजुकेशन ते पाबंदी आहे। हाणे तालुम हींअर त हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधायां त मौलाना अज़ीला बोए साहिबु सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, हिकिड़ो वॾो आलम आहे, क़ुरान जो इंतिहाई पारखू आहे, त हुन चयो त सूरत तौबा जी आयत नंबर 71 आहे, उन में वाज़े लिखियलु आहे त दफ़्तरनि में, ऑफिस कारोबार में औरतूं ऐं मर्द गॾिजी कमु करे सघनि था। तॾहिं क़ुरान शरीफ़ इजाज़त थो ॾिए त पोइ हीअ केरु थींदा आहिनि? अफ़गानिस्तान में इजाज़त ॾींदा ऐं ईअं खणी चइजे त गैर एलाना तौर ते इजाज़त ॾेई छॾी अथनि। जेके सिहत खाते जूं डॉक्टर ऐं नर्सूं आहिनि उन्हनि खे तलब करे पंहिंजूं ड्यूटियूं करण जी उन्हनि ऑफर कई, इहो छा आहे, माना औरतुनि खे ॼण इजाज़त ॾियणु आहे। ऐं रही ॻाल्हि त ही इक़्तिदार जी या मुंतक़िलीअ जे तरफ़ वञनि था तालिबान, ऐं हाणे ताज़ो अक़वाम मुतहिदा पारां पाकिस्तान खे जेको आहे सो आछ कई हुई आहे त अफ़गानिस्तान जे मसइलनि खे हल करण लाइ जा उते खाध खुराक जो सामान पहुचाइण लाइ अक़वाम मुतहिदा जी पाकिस्तान मदद करे। रोज़ानी कावश जी पाण चवंदा त रोज़ानी कावश जेका आहे लीड ख़बर आहे, सुपर लीड न आहे। सुपर लीड जेके टे कालम ख़बर लॻियल आहे त अफ़गानिस्तान अमेरिका जो ॿियो ड्रोन हमलो, 4 ॿारनि समेत 6 ॼणा मारिजी विया। ऐं लीड ख़बर आहे साॻी PDM खे ॾिननि कराची जलसे, ज़ाहिर ॻाल्हि आहे कराची जलसो जेको आहे सो ॾाढो अहम हुयो, इन करे इस्लामाबाद लाइ मार्च जो ऐलान काफ़िलो न रुकजंदो, जाली हुकूमत खे अवामी समुंड लोढ़े वेंदो, PDM थी चए। उनखां अलावा हिकिड़ी पाण कावश जे तरफ़ हलूं त हिकिड़ी 3 कालम ख़बर आहे जेका हेठि ॾिनल आहे, उन में आहे त सांगड़ पुलिस पारां मुबैना मुक़ाबले मारिजी वियल नौजवान जे वारसनि जो लाश रखी धरणो, SHO समेत 3 एहलकार मुअतल। छा पिया चयो यार, हिकिड़ो अॻु में चयो त हाणे वाज़े थियो आहे, हुननि जी स्टेटमेंट आई आहे जेको नौजवान मारिजी वियो आहे हुनजी हुन पीउ आहे त मूं पाण पुटु हवाले कयो आहे त मुंहिंजो पुटु नशे में आहे, पुलिस हुनखे धाड़े करार ॾेई मारे छॾियो आहे। सिंध में पुलिस क्या थी पई हली छा? ॻाल्हि जो मक़सदु बि इहो आहे ऐं असुल में ॻाल्हि बि आहे त सिंध अंदरि जेका पुलिस जी छुड़वागी आहे ऐं जेको अॻु में पीपल्स पार्टीअ जो मौक़िफ़ हूंदो हो त सियासत मां पुलिस खे ख़तमु कयो वञे, हाणे 11 खां 13 साल अची हुकूमत कंदे थिया आहिनि, हिन महिल ताईं हू पुलिस खे सियासत पुलिस मां ख़तमु न कराए सघिया, बहितर उनखे मज़बूत कयो अथनि। माना जेको अमल थिए थो उहे सियासी माण्हू पुलिस जे थ्रू था कनि। हीअ बि आहे हिकिड़ी कड़ी आहे त हिकिड़े बेगुनाह वीचारे खे क़तलु कयो आहे, हुनजो पीउ पंहिंजे पुट खे जेको आहे सो वठी थो अचे त उहा मुंहिंजो पुटु नशाई आहे, हिन खां नशो छॾायो, नशे छॾाइण जे बजाए हुनखे महीने ॿिनि खां पोइ मुक़ाबिलो करे हाफ़ विराई करे कारकर्दगी ॾेखारे थी वञे। हीअ अजीब क़िस्म जो मंतक आहे। अच्छा, रोज़ानी सोब तरफ़ अचो त रोज़ानी सोब जेका बिलावल भुट्टो साहिब जेको तज़ियत वारो जेको दौरो हुयो उनखे लीड बॉक्स ॾिनो आहे ऐं PDM जे खे जेको आहे सो सुपर लीड कयो आहे। उनखां सवाइ ॿियूं खोड़ सारियूं उन में ख़बरूं आहिनि, पर ॿी हिकिड़ी अहम ख़बर जेका मूंखे नज़र अचे थी त उन में आहे त निसार कोड़ो ऐं ताज दर्जी अयाज़ लतीफ़ अली सां मुलाक़ात, PP अॻवाननि KUT सरबराह सां सिंध रियासी ते मुलाक़ात कई। सिंध ऐं मुल्क जी सियासी सूरत हाल, सिंध जे पाणी ते धाड़े जी ॻाल्हि ॿोल, पाणी ते धाड़े ख़िलाफ़ु सिंध जा चूंडियल नुमाइंदा असेंबली में आवाज़ उथारींदा अयाज़ लतीफ़ अली जो। वरी माना हे हाणे कंप्रेसर ना वरी अचणु शुरू कयो आहे ऐं तहरीक जो ऐलान कयो अथनि पीपल्स पार्टी पारां सिंध जी अकल लाइ 5 सेप्टेम्बर खां, हिनखे सिंध जा हक़ ॾाढा यादि अची विया आहिनि। हाणे इहो अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं सिंध जो ईअं खणी चइजे त हिन वक़्तु इंतिहाई ॾाहो मोतबर सियासतदान अयाज़ लतीफ़ अली जो
उनखे सोची सम्झी फ़ैसिलो करणु घुरिजे। असां हिकिड़ी अपील कंदासीं ऐं हिकिड़ी गुज़ारिश कंदासीं, जेकॾहिं अयाज़ लतीफ़ अली जो पीपल्स पार्टीअ जे मौजूदा एहतजाज जो हिसो बणिबो त अयाज़ लतीफ़ अली जी रही खुई सिंध में जेका सियासत आहे उहा लुड़ी वेंदी। ऐं इहा ख़बर हुनखे माना थी सघे थो देरि खां पए या हाणे बि पए, छो त हीउ जेको कुझु सिंध अंदरि सिंध एक्शन कमेटीअ पीपल्स पार्टीअ जे ख़िलाफ़ु माहौल जोड़ियो आहे उन खे मोड़ण जी कोशिशि आहे, पर ईअं नामुमकिन आहे। सिंध जे अंदरि जेका हिन वक़्तु पीपल्स पार्टीअ जे ख़िलाफ़ु कावड़ पैदा थियल आहे उहा ईअं जेको आहे सो हीअ जेके हथरादू इशू पाणीअ जी खोट मथां खां बि आहे, पर ना हली त हिननि जी बि आहे। हर माण्हू ॾिसे थो त तारोगे खां वठी SDO इंजीनियर उहो त वफ़ाक़ कोन मुक़ररु करे न, उहो त हे था मुक़ररु कनि जा MPA MNA गुंडा ॼनि था ऐं MPA MNA जेके हिननि जा पीपल्स पार्टीअ जा हामी उन्हनि जा शाखुनि जा मांडूल भॻा पिया आहिनि, वाटर भॻा पिया आहिनि, उहे आम माण्हू कोन थो ॾिसे जा। रोज़ानी जीजल तरफ़ अचूं था त जेका रोज़ानी जीजल जी जेका लीड ख़बर आहे उहा PDM कराची जो आहे, जेका सुपर लीड आहे उहा वॾे वज़ीर जे हवाले आहे त पीपल्स पार्टी सिंध में PP जो सिंध में वफ़ाक़ ख़िलाफ़ तहरीक जो ऐलान, पाणी नथो ॾिनो वञे, तब्दीली सरकार 25,000 मुलाज़िम फ़ारिग़ करे छॾिया, वॾो वज़ीर थो चए। उनखां अलावा जेका अहम ख़बर आहे महसूस थी थिए त 3 कालम हेठि ख़बर ॾिनी वई आहे त सिंध एक्शन कमेटी जे काफ़िले ते नवाब शाह में हमिलो, जियालनि ते इल्ज़ाम, फायरिंग, काज़ीअमंद में धरणो, दौड़ में रैली, रेंजर्स पंप वटि बिलावल भुट्टो जी आजियन लाइ बीठल जियालनि ते कॉम्प्रेसन मथां हवाई फायरिंग जो इल्ज़ाम, कारकुननि जो हिक ॿिए ते लतनि मुकनि जो वसकारो, पुलिस तमाशो ॾिसंदी रही। ऐं पाण ॾिसूं त जेका कल्ह जो वाक़ियो थियो जेको पाण जीवंदे ॾिठो ऐं अख़बार में जीजल अख़बार हुनखे अहमियत ॾिनी आहे त हीअ पीपल्स पार्टी खे कीअं था भेड़ाइनि हेॾा कॉम्प्रेसन आहे, हिकिड़ो दफ़ो हेॾा अयाज़ लतीफ़ सां मिलंदा, हिकिड़ो दफ़ो हेॾा हीअ जहिड़ो आहे। ॿियो त चवनि त हीअ जेका सॼी जेको ॿियो मरहलो आहे हिन जो सिंध एक्शन कमेटीअ जो त जेका सिंध में धार्मिक ज़मीनूं थी वञनि ते दारियाबाद करे ख़िलाफ़ु एहतजाज आहे, उन में आम मुख्य क़यादत ग़ाइबु आहे, हेठी क़यादत त मौजूदु आहे ॻाल्हि करे पई, मथी क़यादत किथे आहे? मथी क़यादत जो मक़सदु इहो आहे त असां ईअं खणी चइजे त हुननि जा प्रेस तर्जुमान कान्हूं, पर हक़ीक़त जेके आहिनि उहे ॻाल्हियूं ज़ाहिर कजनि। हक़ीक़त इहा आहे त सिंध एक्शन कमेटीअ जो सरबराह जलाल शाह इंतिहाई सख़्तु बीमार आहे, हुनजी इहा कंडीशन कान्हे त जेका चइजे त उहो हर शहर हले जा इहो करे, उहा सॼी सिंध खे तक़रीबन ख़बर आहे त माना जेकॾहिं हू बीमार आहे ऐं हुनजी पार्टी हुनजा अॻुवान हलनि था त उहा भली ॻाल्हि आहे। ऐं साॻी जॻह ते वरी कादर मुंशी आहे, उनखे हाणे ताज़ो जेको आहे सो करोना वायरस सॼे ख़ानदान खे वरितो आहे। जेकॾहिं हू बि एहतियातनि सिंध एक्शन कमेटीअ जे हिन में नथो अचे त इहा ख़राबु ॻाल्हि कान्हे। बाक़ी एक्शन कमेटी पंहिंजो अमल जेको आहे उहो जारी रखे ऐं जारी रखंदी थी अचे त इहा भली ॻाल्हि आहे। बाक़ी नवाब शाह में जेका हमिले वारी ॻाल्हि आहे त इहा इंतिहाई मज़मत जो अमल आहे। माना ईअं खणी चइजे त नाअहलीअ जी इंतिहा आहे त कारकुन पाण में विढ़नि था। अॼु हिकिड़ी अख़बार में ख़बर आई त DSP समेत 2 SHN खे मुतल कयो आहे। माना सिंध हुकूमत खे इहा ख़बर कान्हे त सिंध एक्शन कमेटी किथां खां केॾे जागरता रैलियूं कढे थी, अचे थी, नवाब शाह कहिड़े टाइम ते कीअं थी अचे, माना हीअ अलाए छा पियो थो अचे। माना न वॾे वज़ीर खे इहा ॼाण न जेको पार्टीअ जो सरबराह आहे मोहतरम बिलावल साहिबु, जेको चए थो हर शइ खां वाक़ुफ़ु आहे, जंहिंजी पार्टीअ जी सिंध में हुकूमत आहे, माना हुनखे इहा ॼाण कान्हे हुन चेयरमैन खे त मुंहिंजो जेको रेलियुनि जो जा वञण जो रूट आहे उन रूट सां सिंध एक्शन कमेटीअ में को परस्त धुरियूं आहिनि, उहे जेके असांजी मुखालफ़त कंदा जिन वटि कावड़ पैदा थियल आहे उन्हनि जो बि साॻियो रूट आहे। माना हुननि खे इहा ॼाण ई कान्हे, माना हीअ छा कंदा अॻिते हली जा, हिननि खे केरु थो हलाए, इहा त माना हिनखे टकराव में ॿाहिणो आहे, ज़रूरत कुंपर सां टकराव में अकेला हुजनि। जीअं ताज़ो जेको बहिरिया में जेको केस दाख़िल कराइनि कॉम्प्रेसन ते, पीपल्स पार्टी खे अकेलो कयो न पियो वञे, पर पीपल्स पार्टी अकेली थिए पई पाण पंहिंजे अमलनि सां नथी थिए। पीपल्स पार्टीअ खे सोना ख्वाब ॾेखारे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी ईअं खणी चइजे त पीपल्स पार्टीअ जा जेके कारकुन अथव उन्हनि समेत जेके कुर्सीअ जा हेरा कनि, उहे बि चवंदा आहिनि 1000 तारी सभ पे भारी,
हाणे हिकु ज़रदारी सभु पे भारी ईंदड़ वक़्त में ख़बर पवंदी। हिननि ईअं सोचियो आहे त बेनज़ीर भुट्टे जे शहादत जे करे हिननि खे जेको इक़्तिदार में टुकुर मिलियो आहे इहो ज़रदारी जे दानिशमंदी आहे त कोन अचूं था रोज़ाना इबरत जे तरफ़। रोज़ाना इबरत जी लीड ख़बर साॻी PDM जी आहे जॾहिं त सुपर लीड बिलावल भुट्टो किनी हुई आहे त असांखे भित सां लॻाए वियो त नतीजा ख़राबु निकिरंदा। ऐं PPF पारां वफ़ाक़ी हुकूमत नाज़िम साहिब इनक़लाब सूबे सभिनी ज़िलनि में एहतिजाज जो ऐलान कयो वियो आहे। तक़रीबन जेके पाण तफ़सीलो करियासीं ख़बरूं उहे ख़बरूं आहिनि। का बि हिन में अहम ख़बर जेका अलॻि हुजे उहा नज़र नथी अचे। ऐं अॼोकी जेका सूरत हाल ई मज़हर ख़ासि के लिए असां गॾु तर्जुमे मज़हर ख़ासि करे तव्हां महिरबानी। ऐं असांजो प्रोग्राम जेको रोज़ानी ख़बरूं जेके अख़बारूं छा थियूं लिखनि ते पाण तबसरो कयो। ऐं खोड़ सारा मज़मून जेके अहम इशूज़ हुया मुल्क जा, तालिबान, अफ़गानिस्तान जी सूरत हाल हुई ऐं सिंध जी में पाणी जी सूरत हाल हुई, पीपल्स पार्टी जी सूरत हाल हुई, बिलावल भुट्टे जो दौरो हो ऐं उन खां सवाइ सिंध एक्शन कमेटी जो जेका एहतिजाज हलंदड़ आहे उन हवाले सां खोड़ सारियूं ख़बरूं तव्हांखे खोड़ सारी ख़बरुनि बाबति तव्हांखे आगाह कयोसीं। उन ते जेको पंहिंजी राय हुई उन खां बि आगाह कयोसीं। सुभाणे ताईं पंहिंजी मेज़बान ज़ाहिद राइट पर ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।